ख़बर शामिल कयूं पिया मलीर खां। मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरीअ में गंदगीअ जा ढेर, गटर जो गंदो पानी, केतिरनि ई पाड़नि, रोडनि, घरनि ऐं मार्केट में दाख़िल अवाम शदीद परेशानीअ जो शिकार। मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी में गंदगीअ जा ढेर, इंतजामिया गायब, गटरनि जो गंदो पानी। इब्राहिम हैदरीअ जे चारण पाड़े, माशी पाड़े, मीरानी पाड़े समेत केतिरनि ई पाड़नि जे रोडनि, घरनि ऐं मार्केट में दाख़िल थी अवाम शदीद परेशानीअ जो शिकार बणिजी वियो, जंहिं सबब केतिरा ई ॿार गैस्ट्रो समेत मुख़्तलिफ़ मूज़ी बीमारियुनि में मुब्तला थी इस्पतालुनि भेड़ा थी विया आहिनि। सफ़ाई न थियण जे करे मच्छरनि जो आज़ार पिणु वधी वियो आहे। हितां जे रहवासियुनि एडमिनिस्ट्रेटर ज़िला काउंसिल कराची समेत इंतज़ामिया खां मुतालबो कयो त इब्राहिम हैदरीअ में सफ़ाई कराए परेशानियुनि खां छुटकारो ॾियारियो वञे। ॿी सूरत में बिन क़ासिम टाउन अॻियां सख़्तु एहतजाज कयो वेंदो। रिपोर्ट कराए मुश्ताक गबोल, बे न्यूज़ मलीर।